ओम शांति। ये जो मिले तारीख़ है 10/2/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार आत्म अभिमानी ठहिण जो अभ्यास करो त दैवी गुण ईंदा वेंदा, क्रिमिनल ख़्यालात समाप्त थी वेंदा, अपार ख़ुशी रहंदी। प्रश्न: पंहिंजी चलन खे सुधारण व अपार ख़ुशी में रहण लाइ कहिड़ी ॻाल्हि सदा स्मृति में रखणी आहे? उत्तर आहे सदा स्मृति में रहे कि असां दैवी स्वराज जी स्थापना था करूं। असां मृत्यु लोक खे छॾे अमर लोक में वञूं था। हिन सां ॾाढी ख़ुशी रहंदी, चलन बि सुधरदी वेंदी। छो जी अमर लोक नई दुनिया में वञण लाइ दैवी गुण ज़रूरु खपनि। स्वराज्य जे लाइ ॾाढनि जो कल्याण बि करिणो पए। स्वराज्य जे लाइ ॾाढनि जो कल्याण बि करिणो पए। स्वराज्य स्थापन करण लाइ हाणे त असां स्व ते राज्य स्थापना करूं था, भविष्य में असां विश्व ते राज्य करण वारा आहियूं। त हिननि जे लाइ ॾाढनि जो कल्याण बि करिणो पए, सभिनि खे रास्तो ॿुधाइणो पए। त पंहिंजी चलन खे सुधारण व अपार ख़ुशी में रहण लाइ सदा स्मृति में रहे कि असां दैवी स्वराज जी स्थापना करूं था, असां मृत्यु लोक खे छॾे अमर लोक में वञूं था। हिन सां ॾाढी ख़ुशी रहंदी, चलन बि सुधरदी वेंदी। छो जी अमर लोक नई दुनिया में वञण लाइ दैवी गुणनि जी धारणा खपे। स्वराज जे लाइ ॾाढनि जो कल्याण बि करिणो पए, सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। ओम शांति। ॿारनि खे पंहिंजे खे हितां जो न सम्झणो खपे। तव्हांखे मालूम थियो आहे असांजो जो राज्य हुयो, जंहिंखे राम राज्य व सूर्यवंशी राज्य चईंदा आहियूं, उन में केतिरो सुख शांति हुई। हाणे असां वरी खां देवता ठहूं था, अॻियां बि हुयासीं। असां ई सर्वगुण संपन्न दैवी गुण वारा हुयासीं। असां पंहिंजे राज्य में हुयासीं, हाणे रावण राज्य में आहियूं। हाणे असां पंहिंजे राज्य में ॾाढा सुखी हुयासीं, त अंदरि में ॾाढी ख़ुशी ऐं निश्चय हुजणो खपे। छो जी तव्हां वरी खां पंहिंजी राजधानी में वञो था न। रावण तव्हांजो राज्य छीने हुई, तव्हां ॼाणंदा आहियो। असांजो पंहिंजो सूर्यवंशी राज्य हुयो, असां राम राज्य में हुयासीं। असां ई दैवी गुण वारा हुयासीं, असां ई ॾाढा सुखी हुयासीं। पोइ रावण असांजो राज्य भाग्य छीने वठे। हाणे बाप अची करे पंहिंजो पराए जो राज सम्झाईंदा आहिनि। अधु कल्प असां राम राज्य में हुयासीं, पोइ अधु कल्प रावण राज्य में रहिया आहियूं। ॿारनि खे हर ॻाल्हि जो निश्चय हुजे त ख़ुशी में रहनि, चलन बि सुधरे। हाणे पराए राज्य में असां ॾाढा दुखी थी विया आहियूं। हिंदू भारतवासी सम्झंदा आहिनि असां पराए राज्य में दुखी हुयासीं, हाणे सुखी आहियूं पंहिंजे राज्य में। हिंदू भारतवासी सम्झंदा आहिनि असां फॉरेन जॾहिं राज्य कंदा हुयासीं जे मथां, तॾहिं असां ॾाढा दुखी हुयासीं, हाणे सुखी आहियूं पंहिंजे राज्य में। परंतु इहे अल्पकाल काकविष्ट समान सुख न। तव्हां ॿार हाणे सदाकाल जे सुख जी दुनिया में वञो था, त तव्हां ॿारनि खे अंदरि ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। ज्ञान में न आहे त जीअं ठिकर पत्थर बुद्धि आहे। तव्हां ॿार ॼाणंदा असां अवश्य पंहिंजो राज्य वठंदासीं, हिन में तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। राज्य वरितो हुयो, पोइ अधु कल्प राज्य कयो, पोइ रावण असांजी कला काया ही चट करे छॾी। कोई सुठा ॿारनि जी जॾहिं चलन बिगड़ी वेंदी आहे त चइबो आहे तव्हांजी कला काया चट थी वई आहे छा? इहा बेहद जी ॻाल्हि आहे, सम्झणो खपे। माया असांजी कला काया चट करे छॾी अथई। असां गिरदा ई आया आहियूं। हाणे बेहद जो बाप दैवी गुण सिखलाईंदा आहिनि त ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। हाणे बाबा असां रावण राज्य सां निकिरी करे पंहिंजे राज्य में हलूं था। हाणे बेहद जो बाप असांखे दैवी गुण सिखलाइनि था, त केॾो ख़ुशी हुजणी खपे। टीचर नॉलेज ॾींदा आहिनि त स्टूडेंट खे ख़ुशी थींदी आहे न, इहा बेहद जी नॉलेज आहे। पंहिंजे खे ॾिसणो आहे, मूं में कोई आसरी गुण त न आहे न। संपूर्ण न ठाहींदा हो त सजायूं खाइणियूं पवंदियूं, परंतु असां सजायूं खायूं ई छो?
हिन करे बाप जेसां असांखे राज्य मिलंदो आहे उनखे यादि करिणो आहे। दैवी गुण जो असां में हुया हाणे उहे धारण करणा आहिनि। हुते यथा राजा रानी तथा प्रजा सभिनि में दैवी गुण हुया। दैवी गुणनि खे त सम्झंदा आहियो न। अगरि कोई सम्झंदो न आहे त लाहींदा कीअं। ॻाईंदा बि आहिनि सर्वगुण संपन्न, त पुरुषार्थ करे अहिड़ो ठहिणो खपे। अगरि कोई सम्झंदा न आहिनि दैवी गुणनि खे त लाहींदा कीअं। त पहिरियों त सम्झणो खपे न कि दैवी गुण हूंदा छा आहिनि। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी। ठहिण में महिनत लॻंदी आहे। क्रिमिनल आहे त वेंदी आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो त क्रिमिनल ख़्यालात उड़ी वेंदा। युक्ति त बाप ॾाढी सम्झाईंदा आहिनि। जंहिंमें दैवी गुण आहिनि उन्हनि खे देवता चइबो आहे, जंहिंमें न आहिनि उन्हनि खे मनुष्य चइबो आहे त ॿई ई मनुष्य, परंतु देवताउनि खे पूजदा छो आहियूं? छोकी उन्हनि में दैवी गुण आहिनि ऐं उन्हनि जे कर्तव्य, ऐं मनुष्य जंहिंमें दैवी गुण न आहिनि उन्हनि जे कर्तव्य बंदर जहिड़ा आहिनि। केतिरा आपस में लड़ाई झगड़ो आदि कंदा आहिनि। सत्युग में अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। हिते त हूंदियूं आहिनि न। ज़रूरु पंहिंजी भूल थींदी आहे त सहन करिणो पए। आत्म अभिमानी न आहे त सहन करिणो पवंदो आहे। अगरि आत्म अभिमानी हूंदो आहे त उनखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। छो जो उन्हनि खे लॻंदो आहे भई इहे मुंहिंजा आत्मा नंढा भाउ आहिनि। त बाबा चईंदा आहिनि त तव्हां जेतिरो आत्म अभिमानी ठहींदा वेंदा ओतिरो दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी। पंहिंजी जांच करणी आहे कि असां में दैवी गुण आहिनि। बाप सुखदाता आहे त ॿारनि जो कमु आहे सभिनि खे सुख ॾियणु। पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे कि असां कंहिंखे दुख त न ॾींदा आहियूं। परंतु कोई जी आदत हूंदी आहे जो दुख ॾियण बग़ैर रही न सघंदो आहे। बिल्कुलु सुधरंदा ई न आहिनि। जीअं जेल बर्ड्स आहिनि, उहे जेल में ई पंहिंजे खे सुखी सम्झंदा आहिनि। पाप चईंदा आहिनि हुते त जेल आदि हूंदो ई न, पाप हूंदो ई न आहे त जेल में वञिणो पए। हिते जेल में सजायूं भोगणियूं पवंदियूं आहिनि। हाणे त सम्झायो, असां जॾहिं पंहिंजे राज्य में हुयासीं त ॾाढा साहूकार हुयासीं। जो ब्राह्मण कुल जा हूंदा उहे ईअं ई सम्झंदा कि असां पंहिंजे राज्य स्थापन करूं था। उहो हिकु ई असांजो राज्य हुयो जेके देवताउनि जो राज्य चइबो आहे। आत्मा खे जॾहिं ज्ञान मिलंदो आहे त ख़ुशी थींदी आहे। जीव आत्मा ज़रूरु चइणो पए। असां जीव आत्मा जॾहिं देवी देवता धर्म जी हुयासीं त सॼे विश्व ते असांजो राज्य हुयो। जीव आत्मा चइणो पए। असां जीव आत्मा जॾहिं देवी देवता धर्म में हुयासीं त पूरे विश्व ते असांजो राज्य हुयो। इहे नॉलेज आहे असांजे लाइ। भारतवासी थोरी सम्झाइनि कि असांजो राज्य हुयो, असां ई सतो प्रधान हुयासीं। तव्हां ही इहा सॼी नॉलेज सम्झंदा आहियो न। त असां ई देवता हुयासीं, असांखे ई ठहिणो आहे। भारतवासी थोरी सम्झंदा आहिनि कि असांजो राज्य हुयो, असां ई सतो प्रधान हुयासीं। तव्हां ही इहा सॼी नॉलेज सम्झंदा आहियो त असां ई देवता हुयासीं, हाणे असांखे ई ठहिणो आहे। भल विघ्न बि पवंदा आहिनि, परंतु तव्हांजी दिन प्रतिदिन उन्नति थींदी वेंदी आहे। तव्हांजो नाम भालो थींदो वेंदो। सभु सम्झंदा कि सुठी संस्था आहे, सुठो कमु करे थी। रास्तो बि ॾाढो सहज ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हां ई सतो प्रधान हुया, देवता हुयो, पंहिंजी राजधानी में हुयो। हाणे तमो प्रधान ठहिया आहियो त कोई पंहिंजे खे रावण राज्य में सम्झंदो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां केतिरा स्वच्छ हुयासीं न। हाणे तुच्छ ठहिया आहियूं। पुनर्जन्म वठंदे पारस बुद्धि खां पत्थर बुद्धि ठहिया आहियूं। हाणे असां पंहिंजो राज्य स्थापना करूं था त तव्हांखे उछलणो खपे। पुरुषार्थ में लॻी वञिणो खपे। जो कल्प पहिरियों लॻिया हूंदा उहो ई हाणे लॻंदा। नंबरवार पुरुषार्थ अनुसार असां पंहिंजी दैवी राज्य स्थापना करूं था न। नंबरवार पुरुषार्थ अनुसार असां पंहिंजो दैवी राज्य स्थापना करूं था। हर हिकु पंहिंजो पंहिंजो राज्य स्थापन करे थो। इहे बि तव्हां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा न। त अंदरि में ॾाढी ख़ुशी रहणी खपे। हिकु ॿ खे इहे ई यादि दिलायो कि मनमना भव, बाप खे यादि करो जंहिंसां हाणे राजा ई वठूं था। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। कल्प असां बाप जी श्रीमत
बाबा ॾिनी हुई जंहिंसां असां दैवी गुण धारण कया हुया। न त सजाई खाई करे पोइ कम पद वठंदासीं। हीअ वॾी भारी लॉटरी आहे बाबा चवनि था। हाणे असांखे ॾाढी वॾी भारी लॉटरी मिले थी। हाणे पुरुषारथ करे ऊच पद पायो त कल्प कल्पांतर पाईंदा ई रहंदा। बाबा असांखे केॾी भारी लॉटरी थो ॾे न। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। प्रदर्शनी में बि इहे ई सम्झाईंदा रहो कि भारत ई देवताउनि जी राजधानी, भारतवासी देवताउनि जी राजधानी जा हुया। पोइ पुनर्जन्म वठंदे सीढ़ी उतरंदे उतरंदे अहिड़ा ठहिया आहिनि। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। सुप्रीम बाप, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरु आहे न, त केतिरा ढेर स्टूडेंट आहिनि, दौड़ी लॻाईंदा रहंदा आहिनि। बाबा बि लिस्ट मंगवाईंदा रहंदा आहिनि। केतिरा निर्विकारी पवित्र ठहिया आहिनि। बाबा बि लिस्ट मंगवाईंदा आहिनि। ॿारनि खे सम्झायो आहे कि भ्रुकुटी जे विच में आत्मा चमकंदी आहे। बाप चवंदा आहिनि मां बि हिते अची करे वेहींदो आहे, पंहिंजो पाठ वॼाईंदो आहे। मुंहिंजो पाठ ई आहे पतितनि खे पावन ठाहिणु। ज्ञान सागर आहे न। ॿार पैदा थींदा आहिनि, कोई त ॾाढा सुठा हूंदा आहिनि, कोई ख़राब बि निकिरी पवंदा आहिनि। पोइ आश्चर्यवत सुनंती कथंती भागंती थी वेंदा आहिनि। अरे माया त केतिरी प्रबल आहियो न। पोइ बि बाप चवंदा आहिनि भागंती थी करे बि काॾे वेंदा। इहे ई हिकु बाप तारण वारो आहे। हिकु बाप आहे सदगति दाता। बाक़ी हिन ज्ञान खे कोई त बिल्कुलु ॼाणंदो ई न आहे। जे कल्प पहिरियों मञियो हूंदो उहो ई मञंदा। हिन में पंहिंजी चलन त ॾाढी सुधारणी पवंदी आहे। हिन में पंहिंजी चलन त ॾाढी सुधारणी पवंदी आहे। सर्विस करणी पवंदी आहे न। बाबा चवनि था सर्विस करणी पवंदी आहे। ॾाढनि जो कल्याण करिणो आहे। ॾाढनि खे वञी करे रास्तो ॿुधाइणो आहे। ॾाढी ॾाढी मिठी मिठी ज़बान सां सम्झाइणो आहे कि तव्हां भारतवासी विश्व जा मालिक हुयो। हाणे वरी तव्हां हिन प्रकार सां पंहिंजो राज्य वठी सघंदा आहियो। इहे तव्हां सम्झंदा आहियो। बाप जो सम्झाईंदा आहिनि अहिड़ो कोई सम्झाए न सघे। पोइ बि हलंदे हलंदे माया सां हार खाई वठंदा आहिनि। बाप ख़ुदि चवंदा आहिनि विकारनि ते जीत पाइण सां तव्हां जगत जीत ठही वेंदा। ये देवता जगत जीत हुया। ज़रूरु उन्हनि अहिड़ो कर्म कयो हूंदो। बाप कर्मनि जी गति बि ॿुधाईंदा आहिनि। रावण राज्य में कर्म विकर्म ई थींदा आहिनि। राम राज्य में कर्म अकर्म थींदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे काम ते जीत पाए करे जगत जीत ठहिणो। बाप खे यादि करो। हाणे घर वापसि हलणो आहे। असांखे 100% सर्टन आहे कि असां पंहिंजो राज्य वठी करे ई छॾंदासीं। परंतु राज्य हिते न कंदासीं। हिते त स्वराज्य अधिकारी ठहिणो आहे। हिते राज्य वठंदासीं, हुते राज्य कंदासीं। हिते राज्य न कंदासीं। हिते त पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करिणो आहे। राज्य वठी करे राज्य कंदासीं अमरलोक में। हाणे मृत्युलोक ऐं अमरलोक जे विच में आहे। इहो भुलिजी वेंदा आहिनि। इन करे बाबा घड़ी घड़ी यादि दिलाईंदा आहिनि। हाणे इहो पको निश्चय आहे कि असां पंहिंजी राजधानी में वञूं था। इहा पुराणी राजधानी ख़तमु ज़रूरु थियणी आहे। हाणे नई दुनिया में वञण जे लाइ दैवी गुण ज़रूरु धारण करणा आहिनि। हाणे नई दुनिया में वञण लाइ दैवी गुण ज़रूरु धारण करणा आहिनि न असांखे हाणे नई दुनिया में वञण लाइ दैवी गुण अवश्य धारण करणा आहिनि। पंहिंजे सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। छो जो हाणे ई असांखे वापसि वञिणो आहे त पंहिंजे खे आत्मा बि हाणे ई सम्झणो आहे। पोइ कॾहिं वापसि थोरी वेंदासीं। बाबा चवनि था छो जो हाणे ई असांखे वापसि वञिणो आहे त हाणे ई पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे न। पोइ कॾहिं वापसि थोरी वेंदासीं जो इहो ज्ञान मिलंदो। वरी 5000 वर्ष पोइ वापसि वेंदासीं न। त वापसि रिटर्न जर्नी जे लाइ पंहिंजे स्वरूप जी स्मृति हुजणी खपे। छो जो आत्मा खे ई वञिणो आहे न, ॿियो कंहिंखे थोरी वञिणो आहे। त बाबा चवनि था हुते 5 विकार ई न हूंदा जो असां योग लॻाईंदासीं। योग त हिन समय लॻाइणो हूंदो आहे न पावन ठाहिण जे लाइ।
हुते त इहे सभु सुधरे उहे हूंदा न, पोइ धीरे धीरे कलायूं कमु थींदी वेंदियूं। इहे त ॾाढो सहज आहे। क्रोधी बि कंहिंखे दुख ॾींदो आहे न। मुख्य आहे ई देह अभिमान। हुते त देह अभिमान हूंदो ई न आहे। आत्म अभिमानी हुजण सां क्रिमिनल आई न रहंदी आहे। हुते त देह अभिमान हूंदो ई न। हुते त सभु हिक ॿिए खे आत्मा ई सम्झंदा आहिनि। सिविलाई ठही वेंदी आहे, सिविलाई ठही वेंदी आहे। रावण राज्य में क्रिमिनल आई ठही वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां पंहिंजे राज्य में ॾाढा सुखी रहंदा आहियूं। कोई कामना, कोई क्रोध न आहे। हिन ते शुरू जो गीत बि ठहियो आहे। हुते इहे विकार आदि हूंदा न आहिनि। असांजी अनेक बार इहा हार ऐं जीत थी आहे। सतयुग खां कलयुग ताईं जो कुझु थियो उहो रिपीट थियणो ई आहे। बाप अथवा टीचर वटि जो नॉलेज आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। इहे रूहानी टीचर बि ॾाढो वंडरफुल आहे। बाबा चईंदा आहिनि ऊचे ते ऊचो भॻवानु आहे, ऊचे ते ऊचो टीचर बि आहे, ऊचे ते ऊचे खां असांखे ऊच ते ऊचो देवता ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की जीअं बाप टीचर्स असांजो गुरू ऊच ते ऊचा त असांखे बि ऊच ते ऊचो देवता ठाहींदा आहिनि। असां ख़ुदि ॾिसंदा रहंदा आहियूं बाप कीअं डीटीज़म स्थापना करनि था न। तव्हां ख़ुदि देवता ठहो था। हाणे तव्हां पंहिंजे खे हिंदू चईंदा हाणे त सभई पंहिंजे खे हिंदू चईंदा रहंदा आहिनि। असां त सम्झी आया आहियूं। उन्हनि खे बि सम्झाइबो आहे की वास्तव में आदि सनातन देवी देवता धर्म आहे। ॿिया सभु ऐं वास्तव में आदि सनातन देवी देवता धर्म आहे ऐं सभिनि जो धर्म हलंदो रहंदो आहे। इहे हिकु ई धर्म जो प्रायलोप थी वेंदो आहे। इहे त ॾाढो पवित्र धर्म आहे। हिन जहिड़ो पवित्र धर्म कोई हूंदो न आहे। हाणे पवित्र न हुजण जे कारण कोई बि पंहिंजे खे देवता न कहलाए सघंदो आहे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो की असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुआसीं। हाणे त देवताउनि खे पूॼंदा आहिनि, तॾहिं त देवताउनि खे पूॼंदा आहिनि न। क्राइस्ट खे पूॼण वारा क्रिश्चन ठहिरिया, बुद्ध खे पूॼण वारा बौद्धी ठहिरिया, देवताउनि खे पूॼण वारा देवता ठहिरिया। पोइ पंहिंजे खे हिंदू छो कहलाईंदा आहिनि? युक्ति सां सम्झाइणो आहे। सिर्फ़ु चईंदा आहिनि हिंदू धर्म हिंदू धर्म न आहे त बिगड़ी वेंदा आहिनि। चओ हिंदू आदि सनातन देवी देवता धर्म जा हुया त कुझु सम्झे कि आदि सनातन देवी देवता धर्म त कोई हिंदू न आहे न। आदि सनातन अक्षर ठीकु आहे, देवता पवित्र हुया, हाणे अपवित्र थी आहिनि। इन करे पंहिंजे खे देवता न कहलाए सघंदा आहिनि। कल्प कल्प ईअं ई थींदो आहे। इन्हनि जे राज्य में केतिरा साहूकार हुया। त हाणे बाबा जो चवनि था जेका ख़ुदि खे हिंदू सम्झंदा आहिनि न उन्हनि खे ई सम्झायो कि भई हर धर्म वारा जीअं बुद्ध खे पूॼण वारा बौद्धी आहिनि, क्राइस्ट खे पूॼण वारा क्रिश्चन आहिनि, त सभु देवी देवताउनि खे पूॼण वारा देवता ठहियल आहिनि न। लेकिन असां पंहिंजे देवी देवता धर्म जी नियम मर्यादाउनि खे पालन नथा करे सघूं, पवित्र नथा रही सघूं। इन करे असां पंहिंजे खे देवता न कहलाए सघंदा आहियूं। कल्प कल्प ईअं ई थींदो आहे। इन्हनि जे राज्य में केतिरा साहूकार हुया, हाणे त कंगाल थी आहिनि। उहो पद्मा पदमपति हुया। बाप युक्ति ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि। पुछबो आहे त सतयुग में रहण वारा आहियो या कलयुग में? कलयुग जा त आहियो त ज़रूरु नरकवासी आहिनि, सतयुग में रहण वारा स्वर्गवासी देवता हूंदा। अहिड़ो प्रश्न पुछंदा त सम्झंदा कि इहो प्रश्न पुछण वारो ज़रूरु ख़ुदि ट्रांसफर करे देवता ठाहे सघंदो हूंदो न। अहिड़ो प्रश्न पुछंदो त सम्झंदा कि प्रश्न पुछण वारो ज़रूरु ख़ुदि ट्रांसफर करे देवता ठाहे सघंदो हूंदो। ॿियो त कोई पुछी न सघंदो आहे। जॾहिं असां पुछूं था त ठाहे बि सघंदासीं। ॾिसो असांखे बाबा केॾी ऊची नॉलेज ॾिनी अथई। असां कंहिंखे बि देवी देवता ठाहे सघंदा आहियूं। उहो भक्ति मार्ग ई अलॻि आहे। भक्ति जो फल छा आहे? उहो इहे ज्ञान। सत्युग त्रेता में भक्ति हूंदी न आहे। ज्ञान सां अधु कलाकु ॾींहुं, भक्ति सां अधु कलाकु राति हूंदी आहे।
मञण वारा हूंदा त मञदा, न मञण वारा हूंदा त ज्ञान खे बि न मञदा, त भक्ति खे बि न मञदा। अहिड़ी बि आत्मायूं हूंदियूं आहिनि। वो चवंदा आहिनि कुझु बि न आहे, सभु प्रकृति आहे बसि। सिर्फ़ु पैसा कमाइण ई ॼाणंदा आहिनि। अहिड़ा माण्हू बि आहिनि न दुनिया में। उन्हनि खे न भक्ति सां मतिलबु आहे न ज्ञान सां। उन्हनि खे त बसि पैसो खपे, खाओ पीओ ऐश करो। तव्हां ॼाणंदा, तव्हां ॿार त योग बल सां हाणे राज्य जी स्थापना करो था श्रीमत ते। अधु कलाक खां पोइ राज्य गवाईंदा बि आहियो। ये चक्कर हलंदो ई रहंदो। अच्छा, मीठी मीठी सिखियलु ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां ॾाढनि जो कल्याण करण लाइ पंहिंजी ज़बान ॾाढी मिठी ठाहिणी आहे। मिठी ज़बान सां सर्विस करणी आहे। सहनशील ठहिणो आहे। बाबा चई न, आत्म अभिमानी आत्मा खे सहन न करिणो पवंदो आहे। उहो ऑटोमेटिकली उनखे कुझु फ़र्क़ु उहा न्यारी हूंदी आहे। लेकिन देह अभिमानी खे ईअं लॻंदो आहे जीअं मां सहन थी करां। अंदरि उन्हनि खे लॻंदो। ॿियो आहे कर्मनि जी गहन गति की सम्झ, विकारनि ते जीत पाइणी आहे। जगत जी देवता ठहिणो आहे। आत्म अभिमानी ठही क्रिमिनल दृष्टि खे सिविल ठाहिणो आहे। बाबा चई त वरदान आहे, श्रेष्ठ कर्म द्वारा दिव्य गुण रूपी प्रभु प्रसाद बांटण वारा फ़रिश्ता सो देवता ठहो। वर्तमान समय चाहे अज्ञानी आत्मायूं आहिनि चाहे ब्रह्मण आत्मायूं, ॿिन्हिनि खे आवश्यकता गुणदान जी। त हाणे हिन विधि खे स्वयं में व ब्रह्मण परिवार में तीव्र ठाहियो। गुणदान जी ये दिव्य गुण सभिनि खां श्रेष्ठ प्रभु प्रसाद आहिनि। हिन प्रसाद खे खूब बांटो। जीअं स्नेह जी निशानी हिक ॿिए खे टोली खिलाईंदा आहियो, ये दिव्य गुणनि जी टोली खिलायो त हिन विधि सां फ़रिश्तो सो देवता ठही वेंदो। ठहिण जो लक्ष्य सहज सभिनि में प्रत्यक्ष ॾेखारे में ॾींदो। बाबा चवनि था, दिव्य गुणनि जी टोली खरायो त हिन विधि सां फ़रिश्तो सो देवता ठहिण जो लक्ष्य सहज सभिनि में प्रत्यक्ष थी वेंदो। स्लोगन आहे, योग रूपी कवच खे पाए रखो त माया रूपी दुश्मन वार न करे सघंदी आहे। अर्थात तव्हां बाबा जी चित्र छाया जे हेठि रहो त माया रूपी दुश्मन वार न करे सघंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।